الرحيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अचो त सभु गॾिजी पंहिंजे रब खां दुआ घुरूं, रब्बे ज़िदनी इल्मा, रब साईं वधाए मूंखे इल्म में। इल्म कहिड़ो? असां उहा दुआ बि आहे हदीस मुबारक में, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका इल्मन नाफ़िअन, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका इल्मन नाफ़िअन रिज़्क़न तय्यबन व अमलन मुतक़ब्बलन। ऐं जेके अमल सुठा क़बूल थियण वारा अलाह साईं मूंखे नसीब करो, तौफ़ीक़ नसीब फरमाए। ठीकु आहे साईं। अच्छा, उन खां पोइ हाणे अॻिते हलूं था पिया इंशा अल्लाह ताला। त सिपारो पहिरीं जीअं साईं चयो जुज़ुल अव्वल कहिड़ो आहे? अलिफ लाम मीम। ठीकु। हुन खां पोइ हाणे हीअ सूरत जेका असां पढ़ूं था पिया, सूरत अल बक़रा, उहा 2 नंबर सूरत आहे, सूरत सानियो। ठीकु आहे। इन में 286 आयतूं आहिनि। त हिनखे अरबी में चइबो आयात हा चइबो आहे मुअनिस लाइ, छो जो सूरत जेका आहे न उहे माना मुअनिस आहे नालो, इन करे आयात हू न चइबो, आयात हा। हुन खां माना आयतूं उन जूं घणियूं आहिनि? 286, जीअं साईं इकबाल साहब चयो। 286 नंबर में बि कुदरत हिकिड़ी हिकमत समायल आहे। क़ुर पाक भरपूर आहे न, हिकमतुनि सां भरपूर आहे, जेके जेके असांखे सम्झ में अचनि जॾहिं अचनि। ठीकु। हाणे हिन जो नुज़ुल जो नंबर चवनि था 86 आहे। अगेन इहा ॻाल्हि इहा आहे त अल्लाह आलम, पर जेको कंसेंसस आहे सभिनी आलमनि जो, त इहा 86 नंबर सूरत लथी आहे क़ुर पाक जी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते। ठीकु आहे। ऐं सूरत जो नंबर कहिड़ो आहे? 2। ईअं जेकॾहिं ॻाल्हायूं था तॾहिं बि 286 नंबर थियो वञे। ऐं 286 नंबर में वरी अंदरि हिकमत आहे, सुभान अल्लाह। ठीकु आहे। 286 ॾिसो, हिन नंबर जो रंग जो फ़र्क़ु आहे। ही 8 अछे रंग में आहे, हेडरे में। हिन जो रंग हेडरो छो न आहे? इन जो सबबु आहे कोई। ॾिसो, कुल सूरतूं आहिनि सूरह अल बक़रा जूं, माना सॉरी क़ुर पाक में 114। ठीकु आहे। हाणे उन में कुझु मकी आहिनि ऐं कुझु मदनी आहिनि, 2 ई आहिनि। ठीकु आहे। ही 13 साल मकी दौर हुयो, त ही मके मुबारक में जेके बि सूरतूं लथियूं उन्हनि 13 सालनि में लथियूं। ठीकु आहे। ऐं जेके मदनी माना मदीने वारे दौर में रहियूं, उहे 10 सालनि जो दौर आहे, माना उनखे मदनी सूरतूं चइजे थो पियो। ठीकु आहे। हाणे सूरह बक़रा जूं आयतूं घणियूं आहिनि? 286। असां इनखे ॾिसंदासीं। ही त 286। हाणे जेकॾहिं हिन 8 खे 6 सां गॾाईंदासीं त 86 मकी सूरतूं थी वेंदियूं। ऐं जेकॾहिं 8 जेकॾहिं 2 सां लॻंदो त थींदो 28, इहे मदनी सूरतूं थींदियूं। टोटल घणियूं थियूं? 114। माना हिन नंबर में ई क़ुर पाक जे टोटल नंबरनि जो तइदाद ई 286 ॿुधाए थो कंहिं हद सां। इहो नंबर असां कीअं यादि रखूं? उहो 786 असांजो बिस्मिल्लाह रहमान रहीम जे लाइ आमतौर लिखियो वेंदो आहे। त माना 286 में असांखे इहा ख़बर पवंदी त मकी सूरतूं घणियूं आहिनि, मदनी सूरतूं घणियूं आहिनि। जेकॾहिं मकी सूरतूं 86 आहिनि, ठीकु आहे न, त पोइ हिते ई माना जेको 86 नंबर शुरू थिए थो पियो, मदनी जो थिए थो पियो। असांजी काई नंबर आहे सूरत इहा? नुज़ूल जी 86 थी थिए। हाणे हलूं था अॻिते पियो। त अॼु असां जेको सिखूं था इंशा अल्लाह ताला, इन सूरह अल फातिहा खे थोरो असां पहिरीं सम्झी आया। सूरह फातिहा खे असां थोरो पहिरीं सम्झी आयासीं। सूरह नंबर पहिरीं आहे, आयतूं कुल 7 आहिनि। अॼु सिखी बियूं हिकु, माना जेको सिखिया आहियूं 1 खां 7। अल बक़रा जो 2 नंबर सूरत आहे, 286 आयतूं। अॼु सिखंदासीं इंशा अल्लाह 6 खां 20, छो जो असां 1 खां 5 करे आया आहियूं। ठीकु थियो। हाणे हीउ जेको आहे, जेको शेयर कयोसीं असां ग्रुप ते कंदा आहियूं, त उन में इहो ॿुधाईंदा अॼु सिखंदासीं आयतूं 6 खां 22। इन जी अहमियत कहिड़ी आहे? उन में काफ़िरून बाबति ॿुधायल आहे ऐं मुनाफ़िकून बाबति ॿुधायल आहे। इहे लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि, काफ़िरून, मुनाफ़िकून। ठीकु। काफ़िर माना हिकु, काफ़िरून माना घणा काफ़िर। मुनाफ़िकून, हिकु मुनाफ़िक हूंदो त मुनाफ़िकून हिकु मुनाफ़िक, मुनाफ़िकून जो ज़िक्र आहे माना घणनि जो। ठीकु आहे। ऐं हिन तस्वीर में बि हिकिड़ी हिकमत आहे। उहा कीअं? माना हिकमत त न चइजे, खणी ठाहिण जो हिकिड़ो सबबु आहे, ईअं चइजे। हिकमत त रब जी शान आहे। सूरतुल मदनिया हीअ, ऐं ही जेको मदनियत, ऐं हीअ आहे 286 में आयतूं 40 रुकू। ऐं हिन जो रंग हेडरो आहे, उहो इन जे करे छो
जो क़ुर पाक में जेको सूरत जो जेको नालो रखियल आहे अल बकर, इन में जेको सूरत बकर जो वाक़ियो ईंदो बनी इसराइल जो, उन में जॾहिं ॻऊं जो ज़िक्र ईंदो त उहा बि हेडरी ॻऊं आहे, इन करे रंग बि हेॾो रखिया त जीअं ज़हन में रहे इनशा ताला। ठीकु आहे। हाणे मुतक़ीन ऐं मुफ़लिहून, इहो हुयो हिदायत वारा ऐं कामयाब माण्हू कहिड़ियूं आयतूं, 1 खां 5। थोरो उनखे ॿीहर ॾिसूं था पिया, छो जो लास्ट टाइम ऐं अदीअ चयो त अदा थोरो तव्हां तकड़ा हलिया विया, इन करे हुनखे थोरो ॿीहर सम्झूं था, रिवीजन थी वेंदी। हाणे अलिफ लाम मीम इहे आहिनि हुरूफ़ हुरूफ़ मुक़त्तियात, माना इनखे त असांजी माना ख़बर न आहे, अलाह पाक खे ख़बर, ॿियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस खे ख़बर। उन खां 2 नंबर आयत आहे ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन। ठीकु, ही किताब आहे जंहिंमें को बि शक कोन्हे, इहो किताब हिदायत आहे परहेज़गारनि लाइ। ठीकु आहे। ऐं हिते असां जेकॾहिं अचूं था पिया, पूरियूं आयतूं खणूं हीअं फॉर एग्ज़ाम्पल, त ही जेका थींदियूं 5 ताईं, उन में इहो आयो आहे ज़ालिकल किताब ला रैब फीह, त ही किताब आहे जंहिंमें को बि शक कोन्हे, इहो किताब हिदायत आहे परहेज़गारनि लाइ। ठीकु आहे। अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, उहे जेके ईमान आणीनि था ग़ैब यानी अणॾिठे ते, क़ाइमु कनि था निमाज़ ऐं ख़र्च कनि था असांजे ॾिनल रिज़्क़ मां, ऐं उहे जेके ईमान आणीनि था जेको तोॾां नाज़िल कयो वियो आहे यानी क़ुर पाक, ऐं जेको नाज़िल कयो वियो आहे तो खां पहिरीं यानी ॿिया सहीफ़ा जेके या किताब। असल में हिन में अचूं था हींअर त हिन खे ॾिसणो पवंदो त उहे जेके ईमान आणीनि था ग़ैब यानी अणॾिठे ते, छो जो असां इहो चयो सघूं त अणॾिठे ते कीअं, पहिरीं पहिरीं कंडीशन इहा आहे, इहो जेके हुदल लिल मुत्तक़ीन, जेके मुत्तक़ीन आहिनि, ग़ैब ते माना क़बर जो अज़ाब बि ग़ैब आहे न, जहन्नम में अज़ाब बि ग़ैब आहे न। असां त पहिरियों आसमान था ॾिसूं, अलाह पाक चयो त अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाका, 7 आसमान ख़ल्क़ कयासीं तबका तबका करे, ॿियो आसमान न टियों आसमान मूंखे असांखे त नज़र ई कोन थो अचे। इन करे इहा पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ग़ैबत ईमान आहे। ग़ैबत ईमान न आहे त तव्हांजा ॿिया जेके बि अमल आहिनि कुझु बि आहिनि उहे बेकार आहिनि, उन जेका अहमियत न रहंदी, पोइ त ईमान आहे ई न उहो। ठीकु, उन खां पोइ सबक़ जॾहिं ईमान ग़ैब ते ॻाल्हि यकीन जी अची वई त माना अलाह ते यकीन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते यकीन, जेके ॿियनि रसूलनि ते यकीन, जॾहिं इहो बुनियादु आहे, उन खां पोइ ॿी जेका अहमियत तमामु घटि खां वधि आहे, उहा आहे युक़ीमून सलात, क़ाइमु कनि था निमाज़। निमाज़ क़ाइमु कीअं थींदी, ॿ ॻाल्हियूं हुननि में अहमियत घणी हुन में ॻाल्हियूं करे सघजनि थियूं पयूं। हिकु इहा त इहे जमात जूं ॻाल्हियूं आहिनि, छो जो क़ाइमु करणु माना कम्यूनिटी में क़ाइमु करणु का बि शइ। ठीकु, हुन खां पोइ पंहिंजी ॻोठ आहे, जेके बि शहर आहिनि या कुझु बि पहाड़ा आहिनि, क़ाइमु कनि था सभु, जेके मर्दनि जे अलावा ख़ासि तरह जेके निमाज़ पढ़नि था पिया। उन खां पोइ निमाज़ इहो इंडिविजुअल फ़इल आहे, हक़ीक़त में इहो ज़ाती फ़इल आहे, पर जमात में थींदो, उहो क़ाइमु थींदी। उन खां पोइ पढ़ियल जे लाइ न आहे त जेको हिते छो निमाज़ पढ़नि था पिया, क़ाइमु कनि था पिया। क़ाइम में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि अची वञे थी, उहा इहा त तव्हां जेकॾहिं पाण अलॻि था पढ़ो या भले जमात में था पढ़ो, पर निमाज़ थींदी त न, छो जो निमाज़ आहे अलाह सां दूबदू ॻाल्हाइणु, उहो तॾहिं मुमकिन थींदो, इंटरनेट जो कनेक्शन आहे न इहो, जॾहिं क़ल्ब अलाह पाक सां ॻंढियल हूंदो, त पोइ उहो बोथ वे कम्युनिकेशन थींदी त निमाज़ क़ाइमु आहे इंशाअल्लाह ताला। भला आलम, इहे सिर्फ़ु डेफिनेशन्स आहिनि। ठीकु आहे न। ऐं ख़र्चु कनि था असांजे ॾिनल रिज़्क़ मां। ठीकु, उन खां पोइ ऐं उहे जेके ईमान आणीनि था जेको तो नाज़िल कयो वियो आहे यानी क़ुर पाक, ऐं जेको नाज़िल कयो आहे तोखां पहिरीं। निमाज़ जे लाइ कॾहिं हिकिड़ो सुवालु थींदो आहे त साईं, जेको इहो लफ़्ज़ आयो आहे, हीउ जेको लफ़्ज़ आहे कहिड़ो, युक़ीमून सलात। ठीकु आहे। हाणे इहो सलात सिंगल आहे या प्लूरल आहे, यानी मुफ़रद आहे या जमा आहे। इन जेकॾहिं सलात निमाज़ हिकिड़ी आहे त सलात चऊं था, या त जेकॾहिं जमा आहे त छा चवंदा आहियूं, या ही जमा आहे। उन जो ॾाढो सोढ़ो हिकिड़ो मिसाल आहे हिते क़ुर पाक जे अल बकर सूरत में ई, उन में 238 नंबर हिकिड़ी आयत आहे हिते, हाफ़िज़ू यानी निगहबानी करियो पंहिंजी निमाज़ुनि जी न, अल सलात कहिड़ी, सभिनी निमाज़नि ते निगहबानी कयो, सभिनी निमाज़नि ते, सभिनी माना 5 ई वक़्त निमाज़ूं फ़र्द जी ॻाल्हि आहे। ठीकु, उन खां पोइ वसलातिल वुस्ता, ऐं ख़ुसूसन कंहिंजी निगहबानी कयो, विची निमाज़ जी, हीअ जेको विची निमाज़ असर जी आहे न, उन जी निगहबानी कयो। हाणे इन में ॾिसो त ही निमाज़ लिखियल आहे, हिते निमाज़ुनि लिखियल आहे, त निमाज़ुनि जे लाइ लफ़्ज़ कहिड़ो आयो आहे, सलवात, ऐं निमाज़ लाइ कहिड़ो आयो आहे, सलात।
इहा असांखे क़ुर पाक में ख़बर पइजी वई त सिंगल कहिड़ो आहे, मुफ़रत छा आहे या जमा कहिड़ो लफ़्ज़ आहे। ठीकु आहे। ऐं पोइ अलाह पाक फरमाए थो सलात वुस्ता, ऐं अलाह फरमाबरदार थी रहो, कोई अॻिते जी आयत इहो मुकमल थी पई। ठीकु। हाणे जॾहिं निमाज़ जी ॻाल्हि आहे क़ाइमु कयो, त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ आहे सूरह इब्राहिम में 41 नंबर हीअ हुनजी आयत आहे। असां जेका किथे पढ़ंदा आहियूं, अतहियात में पढ़ंदा आहियूं। तव्हां हुनखे महिरबानी करे थोरो गौर सां हुनजी माना खे सम्झिजे, तमामु गौर सां। कीअं? सभ खां पहिरीं त हीअ रंगनि जे हिसाब सां थी माना लिखियल आहिनि, असां हुनखे पढ़ूं था पिया, रबिज अलनी, हे रब बणाए मूंखे, पंहिंजे लाइ थी दुआ घुरी वञे। घुरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पर जॾहिं असां अतहियात में पढ़ूं था पिया असां पंहिंजे लाइ था चऊं, रबिज अलनी मुक़ीम सलात, हे रब बणाए मूंखे निमाज़ जो क़ाइमु करण वारो। होॾो हुकुम आयल आहे त युकीमुन सलात, ऐं असां वरी हुनखे वरजायूं त पिया हिते त रबी जल्नी मुक़ीम सलात, मूंखे क़ाइमु कर पहिरियों, मुंहिंजी इस्लाह थिए। वमिन ज़ुर्रियती, ऐं जेका मुंहिंजी ज़िमेदारी आहे औलाद, ऐं मुंहिंजी औलाद जे जेके निमाज़ क़ाइमु कनि। हुन खां पोइ रबना, ऐं असांजा रब तक़ब्बल दुआ, ऐं क़बूल फरमाए दुआ। इहा मां दुआ घुरी आहे, या ॿियूं बि जेके दुआ घुरियूं आहिनि इहे क़बूल फरमाए। यानी हिकिड़ी मां दुआ घुरी, वरी अलाह कोई दुआ घुरां थो पियो, वरी इम्फसाइज़ अलाह साईं क़बूल फरमाए। ॾिसो हुन खां पोइ अॻिते थी हले दुआ, रबना वे असांजा रब, इग़फिरली रब नग़फिरली पियो। हीअ हमज़तुल वसल आहे न, हिनखे असां पढ़ंदासीं जॾहिं गॾे पढ़बो त हमज़तुल वसल न पढ़बो, पोइ छा पढ़बो? रब नग़फिरली। ठीकु आहे। रब नग़फिरली माना छा? ए असांजा रब, इग़फिरली मग़फ़रत फरमाए, कंहिंजी? ली, मुंहिंजी। इग़फिर मग़फ़रत फरमाए, ली, मुंहिंजी। पोइ वरी कंहिंजी? वली वालिदैया, केॾी माना वालिदैन खे यादि थो करे, वरी वालिदैया मुंहिंजे वालिदैन जी मग़फ़रत फरमाए। पोइ जेके ज़िंदा आहिनि बि ठीकु आहे, जेकॾहिं अलाह खे प्यारा थिया आहिनि उन्हनि जे लाइ बि दुआ आहे, उन्हनि जी मग़फ़रत फरमाए। वली वालिदैया वलिल मोमिनीन, सभिनी खे जमा था करे वञूं पोइ, ऐं मोमिननि जी यौम यक़ूमुल हिसाब, आख़िरत में। केॾी जामे दुआ आहे। अलाह अकबर, सुभान अलाह। अच्छा, हाणे ही अॻिते हलूं था पिया त हिकिड़ी जॾहिं असांखे इहा बि जेका आयत हुई, ज़ालिकल किताब ला रैब फीह, असां जॾहिं पढ़ियोसीं उन में त हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त ज़ालिक इस्मुल इशारो चइबो आहे, ऐं उहा लिल बईद, बईद माना पढ़ियल आहे। इहो इस्म इशारा आहे, काफ़ी क़ुर पाक में आयल आहे। इहो सम्झणु खपे। ज़ालिकल किताब ला रैब फीह, ऐं ॿियो ही जेको ला आहे यानी न वॾी हिकमत आहे। असां चवंदा आहियूं इन में को शक, जंहिंमें को शक कोन्हे, कहिड़ो शक कोन्हे को, बिल्कुलु अलाह पाक सही थो फरमाए। पर हिनखे जेको ग्रामेटिकली ॾिसबो, हिनखे चइबो आहे ला नाफ़ियत लिल जिन्स, यानी हर क़िस्म जो इनकार, हर क़िस्म जो शक कंहिंखे हुजे, नंढो वॾो, कॾहिं आहे कॾहिं न आहे, कंहिं क़िस्म जो। हीअ किताब आहे जंहिंमें कोई शक थी ई नथो सघे, ईअं चइजे, सम्झो ईअं त माना जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो को बि शक थी ई नथो सघे। क़ुर पाक जी आयतूं केतिरियूं त शुरू में इहा आयल आहे जेको आहे, जंहिंजी अहमियत आई आहे। अॻिते त क़ुर पाक हले, हलम शरीफ़ त थी वियो दीबाचो, हुन खां पोइ जॾहिं सूरतूं हलनि थियूं पयूं त कंहिंजे लाइ बि इहा ई ॻाल्हि त हिन किताब जी पहिरियों त डेफिनेशन ई आहे, त जंहिंमें को शक कोन्हे को, जेको लिखियलु आहे अखर ब अखर उन में शक कोन्हे को। पोइ इहो किताब हिदायत आहे परहेज़गारनि लाइ। ठीकु थियो। जेको पोइ ही जेके मां वॾे में वरी रखी आहियां त ही अलज़ीन माना उहे जेके, जिन जा मिसाल अचे थो पियो, ईमान आणी था ग़ैब ते, ॿियो इहो जेको बि आहे त हिन में अलज़ीन वरी इहे वल्लज़ीन, ॻाल्हि साॻी आहे, छो ऐं उहे जेके, ऐं उहे जेके माना हिकिड़ा लफ़्ज़ जे करे असांखे सम्झ में अची वञनि न, अलज़ीन माना उहे जेके। इहो लफ़्ज़ में असांखे सम्झ में अची थो वञे त असांखे काफ़ी लफ़्ज़नि जी ॼाण अॻिते ऑटोमेटिकली थींदी लफ़्ज़नि जी। ठीकु, इनशा अलाह ताला। तव्हां ॾिसो त हिन में अलज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम, यानी मिम्मा जेको थींदो उहो, इहो न मिम्मा माना मिन प्लस मा, मिम्मा इहो थींदो आहे, उहे जेके। ठीकु आहे। हाणे हिन में ॾिसो त टे शयूं आहिनि अलाह पाक ॻाल्हाई ॿुधायूं आहिनि असांखे। ईमान आणी था ग़ैब ते हिकु, अणॾिठे ते माना ग़ैबी अणॾिठे ते हिकु, क़ाइमु कनि था निमाज़ ॿ, ऐं असांजे ॾिनल रिज़्क़ मां ख़र्च कनि था, टे। ई टे ॻाल्हियूं आहियूं। ॿी ॻाल्हि जेका अहमियत आहे उहा रज़क़नाहुम पहिरियों आई आहे, युनफ़िक़ून ख़र्च जी ॻाल्हि पोइ आई आहे। पहिरियों अलाह पाक पंहिंजी ॻाल्हि कई त जेको असांजो ॾिनल रिज़्क़ आहे। ठीकु आहे। ऐं हिते ॾिसो
ईमान आणी था जेको तोॾां नाज़िल कयो वियो आहे हिकु। ॿी ॻाल्हि कहिड़ी, जेको तोखां पहिरीं नाज़िल कयो वियो आहे उन्हनि ते बि ईमान आणीनि था। ॿ ॻाल्हियूं। टीं ॻाल्हि कहिड़ी, यकीन रखनि था आख़िरत ते, यानी टे ॻाल्हियूं इहे थियूं, माना टे ऐं टे छह ॻाल्हियूं थियूं जेको हिन में ज़िक्र कयो वियो आहे मुतक़ीन जे लाइ। ठीकु आहे। ही सलात ही जमा हुआ, ही बस सलात जेको ही हिनखे चइबो मुफ़रत। ठीकु, हीअ असां ज़िक्र करायासीं। जॾहिं मिमा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, इन में हिकिड़ी तमामु तदबुर जी ॻाल्हि क़ुर पाक जी इहा थींदी त रज़क़नाहुम पहिरियों आयो आहे, युनफ़िक़ून पोइ आयो आहे। हिकु ऐं ॿ जो मतिलबु इहो न आहे त हिकु आयो आहे ॿ दफ़ा आयो आहे, पर पहिरियों दफ़ो आयो आहे, पहिरियों ज़िक्र हिन जो थियो आहे रज़क़नाहुम। ठीकु आहे। हाणे रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ख़र्च कनि था। जेको पहिरीं त जेको आहे न फर्ज़ी कहिड़ी ॻाल्हि आहे ख़र्च करण में, उहा ज़कात आहे। बाक़ी ॿियूं शयूं अचनि थी पियूं, जेको बि सदक़ो ख़ैरात हुजे। हिन में हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि, रिज़्क़ फ़क़ति अलाह ई ॾिए थो, इहो सभु मञूं था असां, पर अमल नथा कयूं। कीअं? असां वटि माण्हू, तमामु इहो ज़बरदस्त नुक़्तो सम्झणु खपे त असां वटि माण्हू पंहिंजी लालच में करप्शन करे या ॿिया ग़लति ज़रिया इस्तेमालु करे दौलत गॾु कनि था। इहो पंहिंजे रिज़्क़ में मिलावट करणु आहे। काई बि बेईमानी करे माण्हू रिज़्क़ कमाए थो पियो न, त उहा रिज़्क़ में मिलावट आहे। असांजा माण्हू बेसमझी में वरी उनखे फ़ख़्र सां छा चवंदा आहिनि, पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं, ऐं असां ख़ुदि चवंदा हूंदासीं, अलाए केतिरा दफ़ा असां ख़ुदि माण्हू सां गॾु इहे खिल बोग में चयो हूंदोसीं, साईं हादा मिन फज़ल रबी, साईं पोइ केतिरो थो मिले, हादा फिज़ल मान फज़ल, हादा मिन फज़ल रबी, ला हौल वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। अज़ीम आहिनि, सॉरी हिते ग़ैन थी वियो, अज़ीम। इहो ख़ुदा सां अलाह आलम साईं लफ़्ज़ मतां मुंहिंजा सही न बि हुजनि, पर मां त इहो त सम्झां त इहो त ख़ुदा सां न मज़ाक करणु हुजे या तुहमत लॻाइणु हुजे अलाह पाक ते। अलाह पाक जो शान आहे पाकीज़ा रिज़्क़ ॾियणु, रोज़ी ॾियणु। हराम कमाई कजे, उनखे रब जो फज़ल त न चइबो, पर उहा पंहिंजी नफ़्स जी ख़राबी चइबी। पंहिंजी नफ़्स जी ख़राबी खे अलाह जो फज़ल चवणु, अलाह आलम साईं गुनाह जे कहिड़े दर्जे में अचे थो। पर मूंखे इहो लॻे थो त असांखे इन्हनि शयुनि जी ख़बर छो जो न आहे। क़ुर पाक खे असां कॾहिं सम्झो त आहे ई कोन त लफ़्ज़ छा था चवनि पिया। त मुंहिंजे ख़्याल में जॾहिं सम्झ में ॻाल्हि आई आहे त मूंखे ॾाढो कल्ह महसूसु थियो त मां चयो केॾो असां इहो ग़लती कंदा आहियूं। मूं चयो छो न इहो शेयर कजे सभिनी सां। ठीकु, उन खां पोइ चऊं था पिया त हीउ जेको हीउ 5 नंबर आयत हुई, उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम, इहे 6 ॻाल्हियूं थी वयूं जंहिंमें उहे केरु आहिनि, उहे हिदायत वारा आहिनि, ऐं जेके हिदायत वारा आहिनि उहे ई कामयाबु आहिनि। उलाइका हुमुल मुफ़्लिहून, उहे ई कामयाबु आहिनि, इहे 6 ॻाल्हियुनि वारा। हाणे इहो जेको आहे न, हीउ असां हिनखे पढ़ंदा आहियूं उलाइक, हक़ीक़त में ग्रामेटिकली इन में वाह खे उचारबो न, पेश त ज़रूरु उचारबो, पर हिनखे ईअं कबो उलाइक, उलाइक। तव्हां इहो भले कंहिंजी बि जेका आहिनि तिलावत क़ुर पाक जेके कंदा आहिनि कारियुनि जी ॿुधिजे त हिनखे उ पढ़ंदा घणे क़दुरु। ठीकु आहे न, वाव न ईंदो आहे, उ न चवंदा, उलाइक। ठीकु, 6 ॻाल्हियूं 6 निशानियूं असां हिन ते कल्ह ज़िक्र करे आयासीं, वरी हिन ते नथा वञूं, अॻिते हलूं था पिया, लिखियलु आहे वरी त साईं शामिलु कंदो। हाणे जेकॾहिं मां इहो पियो चवां त जेकॾहिं फ़ारिज़ था पोइ हाणे हीअ आयतूं असांजे साम्हूं अचनि, या असांखे जेकॾहिं यादि निमाज़ में पढ़ूं था पिया त असां छा हिनखे काउंट करे वेंदासीं त इहे 6 कीअं आहिनि। जिन असांजे साम्हूं तर्जुमो हाणे कोन्हे, मां बीठो आहियां निमाज़ में, त पोइ पढ़िबो हिनखे सम्झण जो तरीक़ो कहिड़ो आहे, उहो कबो ईअं त अलिफ लाम मीम, इहो थी वियो। उन खां पोइ जॾहिं ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन थी वियो। हाणे जॾहिं चऊं था अल्लज़ीन, त हिकिड़ो ख़ाको ज़हन में ठहणु खपे। अल्लज़ीन कहिड़ा? युमिनून बिल ग़ैब, युमिनून बिल ग़ैब, ऐं वयुक़ीमून सलात, माना सम्झ में अचणु खपे हिकदमि। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, इहे 3 ॻाल्हियूं थी वयूं। बिल ग़ैब ते थी वियो, सलात ऐं युनफ़िक़ून 3। वरी हलूं जेकॾहिं अॻिते त वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक, इहा ॻाल्हि चौथी थी वई। वमा उनज़िल मिन क़ब्लिक, इहा 5 ॻाल्हि थी वई। व बिल आख़िरत हुम युक़िनून, इहे 6 ई ॻाल्हियूं असांजे ज़हन में रिपीट थियनि। उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। ठीकु आहे। वाव ॾिसो हिते 4 भेरनि में वाह वाह करे वाह ऐं। ठीकु आहे। हाणे अचूं था पिया आयतुनि ते 6 ऐं 7 काफ़र या इनकार कंदड़। साईं तव्हां तलाक कराम जेकॾहिं थी वञे इंशा अल्लाह ताला। أعوذ بالله من الشيطان الرجيم. إن الذين كفروا أأنذرتهم أم لم تنذرهم لا يؤمنون
ختم الله على قلوبهم وعلى سمعهم وعلى أبصارهم غشاوة ولهم عذاب أليم. जज़ाकल्ला सही माशाल्लाह आवाज़ थोरो कटिजी पर ख़बर न आहे मुंहिंजी आवाज़ सही अचे थो सही जी सही सही आवाज़ आवाज़ साईं जी तव्हांजी आवाज़ सही आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हाणे त ॻाल्हि इहा त थोरो गुज़ारिश कयूं था पिया त हीअ जेके निशानियूं आहिनि क़ुर पाक में इनखे बि सम्झण जी ज़रूरत आहे तव्हां जेको ॾिसंदो त आइन जेको आहे न इहा रुकूअ जी निशानी आहे रुकू ओ लिखिबो आहे न रुकू ओ हीअ आइन हीअ माना रुकू हिते जो ॾे ख़तमु थियो त हीअ मथे निशानी जेका ईंदी उहा सूरत जो रुकू पहिरियों ख़तमु थियो हिते हिन अज़ीम जॾहिं असां पढ़ियोसीं त इहो पहिरीं रुकू ख़तमु थियो हाणे इहो ई सिपारे जो पहिरियों रुकू आहे पोइ हिन माना हिन सूरत जो सॉरी सिपारे जो न चवां मां हिते सिपारे जो पहिरीं रुकू थींदो ही हा बहरहाल सिपारे जो ई पहिरियों रुकू आहे हिते ठीकु आहे उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा ॾिसणी आहे त हिन में अंदरि जेको आहे न नंबर लिखियो पियो अथव 7 माना हिन रुकूअ में 7 आयतूं आहिनि ठीकु आहे हीअ ॾिसो ओ ही 7 लिखियो पियो आहे हीअ पहिरियों नंबर हिते मथो हीअ अंदरि 7 लिखियो पियो आहे ठीकु आहे हुन खां पोइ साईं जॾहिं ॻाल्हि जॾहिं आयत पढ़ी त तव्हां ॾिसो त हीअ लिखियलु छा आहे कफ़रू इन जो लफ़्ज़ वाह इहो वाव जॾहिं बि ईंदो आहे न हीअं ॾिसंदो तव्हां इहो जमा लाइ थी वेंदो आहे ठीकु आहे कफ़र कफ़रू त कफ़र माना इनकार करण वारो इनकार कयो इहो वाहिद जी ॻाल्हि आहे मुफ़रत जी ॻाल्हि आहे ऐं कफ़रू माना इहो जमा थी वेंदो यो मिनून ही जमा जे लाइ जॾहिं बि वाव ईंदो न इहो वाव जमा ई चइबो आहे हिनखे वाव माना इहो जमा ॾेखारींदो आहे ठीकु आहे उन खां पोइ हाणे ग़िशावतुनि में जॾहिं असां चऊं था हीउ वाव जमात जो न आहे हीअ जेके जमात जा आहिनि यो मिनून जेके माना उनखे इस्म जेको हुजे उन में जॾहिं वाव शामिलु थी वेंदो त उन जमा थी वेंदो उहे ॾिसां प्रैक्टिस सां अची वेंदी ॻाल्हि इनशा ताला ठीकु आहे कुफरुन थींदो आहे माना इनकार करणु या कंहिं शइ खे लिकाइणु इन असांखे उस्ताद मिसाल ॾिनो त जॾहिं तव्हां फॉर एग्ज़ाम्पल ॿिज पोखींदा न ज़मीन में त उनखे ढके जॾहिं चइबो आहे त उनखे चवंदा त इहो माना इहो कुफुर आहे माना इहो मक़्तु उनखे ढके छॾियईं ॻाल्हि खे माना हक़ीक़त खे ढकण बि कुफुर आहे छो इनकार न आहे कुफुर जी माना आहिनि इहे ॿ टे त हाणे ज़िक्र जेको हले थो पियो न इहो थो हले इन लज़ीन बेशक उन्हनि जिन इनकार कयो हाणे इनकार वारनि जी ॻाल्हि थी हले ॿई आयत जेके इहे ईंदियूं 6-7 इहे इनकार वारनि जे लाइ आहिनि कीअं इन लज़ीन कफ़रू बेशक उन्हनि जिन कुफुर कयो इनकार कयो लिकायो या ढकियो का ॻाल्हि हक़ खे सवा उन अलैहिम बराबरि आहे उन्हनि लाइ अंज़रतहुम त तूं उन्हनि खे ख़बरदार करी तूं उन्हनि खे या न अंज़रतहुम माना डेॼाणी या डेॼाणी लफ़्ज़ चवंदा आहिनि पर मां चवंदो डेॼाण लफ़्ज़ सही न आहे डेॼाणी जी माना सिंधी में ॿी थी निकिरे हक़ीक़त में नबी सगोरा असां डेॼाण त चवंदा आहियूं खणी पहिरीं जाते पर हक़ीक़त में मुंहिंजे ख़्याल में बहितर लफ़्ज़ इहो आहे त ख़बरदार कंदा आहिनि त बाबा हीअ शइ ख़राबी आहे ऐं को तूफ़ान अचे थो को ज़लज़लो अचे थो ॿी का अचे थी का तबाही आहे का चङाई आहे उहो ॿुधाईंदा आहिनि ख़बरदार कंदा आहिनि त तव्हां हीअ शइ कयो हीअ शइ न कयो हीअ एहतियात कयो ठीकु त इन करे ख़बरदार लफ़्ज़ बहितर आहे ख़बरदार करी तूं उन्हनि खे अमलम या न करी या न करी माना करी इम्प्लाइड आहे तुनज़िरहुम ला युमिनून अम लम तुनज़िरहुम माना उन्हनि खे या न ख़बरदार करी ठीकु आहे अंज़रतहुम ख़बरदार करी उन्हनि खे अम लम तुनज़िरहुम या ख़बरदार न करी तूं उन्हनि खे ला युमिनून न आणींदा उहे ईमान अलाह पाक तय करे छॾियो उन्हनि जिन कुफुर कयो आहे अलाह खे ॼाण आहे अलाह खे इल्मु आहे उन चयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे ईमान न आणींदा भले तव्हां खे केॾी बि नसीहतूं कयो यारनि खे छॾे ॾियो इहे ईमान न आणींदा डन थी वई अलाह पाक इहो थी वियो पोइ नज़ीरुनि चइबो आहे जेको ख़बरदार करण वारो इहो उन मुने ताला अंदर अथऊं ठीकु ऐं नबी सगोरा नज़ीरुनि बि थींदा आहिनि बशीरुनि बि थींदा आहिनि ख़ुशख़बरी बि ॿुधाईंदा आहिनि हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे जेको असां चयोसीं न युमिनून जे यू खे जेको वाव आहे इनखे झटको ॾेई पढ़िबो आहे छो त इहो तजवीद जो कानून आहे पर वरी हिते रिपीट था कयूं सभिनी जे लाइ जॾहिं बि अलिफ वाव या इहे टे अहिड़ा अखर आहिनि इन्हनि जे मथां जॾहिं हमज़ा सुकून ईंदो त उते उनखे झटको ॾेई पढ़िबो आहे थोरो मिसाल तौरु युमिनून जीअं चऊं था पिया न युमिनून न आहे युमिनून
मुअमिनीन असां चवंदा मुअमिनीन मुअमिनीन सही लफ़्ज़ जेको आहे जेकर अलिफ ते ईंदो इहो हमज़ा सुकून वारो त यअमुरु क़ुर पाक जा ई लफ़्ज़ आहिनि यअती तअख़ुज़ून यअकुलून ईअं याकुलून न ठीकु उन खां पोइ या ते जेकॾहिं हमज़ा ईंदी त जेको आहे ईअं बेस न चइबो बेस शिअत ठीकु थियो हाणे हिकिड़ी अच्छा उन खां पोइ जेका 7 नंबर आयत आहे ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम ख़तम माना मोहर मोहर छा आहे कोई त पोइ अॻे हूंदो न लिफ़ाफ़ो सील कबो आहे जॾहिं अॻे हूंदा हुआ या के शयूं हा व्हाट्सएप ते जॾहिं न हूंदी हुई न ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़ीमती शयूं ईंदा हुआ त उन्हनि खे पोस्ट ऑफिस वारा सील हणी मोहर ॾेई बंदि कंदा हुआ ऐं उहो कोई बि विच ते खोले न सघंदो हो या जेके बादशाह ख़त मोकिलींदा उन्हनि ते ठपा लॻी वेंदा सील लॻंदी पोइ वेंदो अॻिते त ख़बर पए थी जंहिं में का गड़बड़ न थिए मैसेज में त सील माना मोहर ॾेई उनखे बंदि करे छॾणो आहे त अलाह जी सील छा ते आई आहे ख़तम अल्लाह अल्लाह मोहर हणी छॾी छा कहते अला कुलूबिहिम उन्हनि जे दिलनि ते अला समइहिम हाणे मां हिकिड़ी शइ थोरी हिते ग़लति पढ़ंदुसि पोइ हुनखे करेक्ट कंदुसि हिते जेको पढ़ूं था ॾिसो पढ़ां थो जेको बि पढ़ां थो इनखे थोरो पोइ करेक्ट कंदुसि कीअं हलूं था अॻिते ॿुधायां तव्हांखे इनशा ताला ऐं उन्हनि जे कननि ते आमतौर चयो वेंदो आहे उन्हनि जे कननि ते अला अबसारिहिम ऐं उन्हनि जे अखियुनि ते छा आहे गिशावतूं पर्दो गिशावत चओ पर्दे खे पोइ वलहम अज़ाबुन अज़ीम अज़ाब आहे वॾो हाणे कननि ते इहो दिलनि ते जेके मोहर आहे छाजे करे आहे अलाह हुनजे मुखालिफ़ आहे न उन्हनि जो ज़िद आहे कफ़रू जॾहिं उहे माण्हू आहिनि जिन दीन खे सम्झियो जिन ॼाण कई दिन खे सम्झ में ॻाल्हि आई जेके सम्झ में ॻाल्हि न ईंदी त उन ते अलाह पाक छा लाइ गज़ब कंदो उनखे छा लाइ मोहर हणंदो उनखे दर खोलींदो हुनजे लाइ त हिनखे ॻाल्हि सम्झ में अचे पर ही अहिड़े माण्हू हुया जिन क़ुर खे अबू जहल वारा अबू लहब वारा ॿिया जेके हुया वलीद बिन उतबा इहे इन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अची वई हुई पर हिन ज़िद हो त माण्हू छा चवंदा असां सरदार माण्हू चवंदा असांजे नबी करीम से कढ लॻासीं जेके न दौलत न कुझु बि न ऐं क़ुर पाक न ते लथा क़ुर त असां ते हलणु खपे हा जिब्रील इस्लाम नौज़बिल्लाह यहूदी चवंदा त भुलिजी वियो बहरहाल काफ़िर त कोन चवंदा पर काफ़िरनि इहो हूंदो त असांजा सरदार आहिनि वॾा मोतबर आहिनि इज़त वारा आहिनि उन्हनि ते लहे आहे न क़ुर नौज़बिल्लाह में न बहरहाल त उन्हनि ते पोइ अलाह पाक छा कयो एॾो ज़िद थी त अलाह पाक उन्हनि जे क़ल्बनि ते ऐं हीअ जेको दिलनि ते कननि ते मोहर हणी छॾी हाणे करेक्शन कहिड़ी आहे उहा इहा आहे हीअ जॾहिं कल्ब हुयो न सम्झो त हुन ते मोहर लॻी कल्ब कारो थी वियो पोइ करेक्शन कहिड़ी आहे त हीअ माना थोरी चेंज थींदी हिन में हिकिड़ी मेजर ग़लती आहे यानी तफ़सीर जे हिसाब सां त सही आहे पर लफ़्ज़नि जे हिसाब सां वरी मेजर ग़लती आहे कहिड़ी ग़लती आहे उहा इहा आहे त अलाह पाक मोहर हणी कंहिं ते हुननि जे दिलनि ते इहो बि ठीकु आहे वाला सम हिम ऐं ॿुधण ते उन्हनि जे इहो लफ़्ज़ आहे ॿुधण ते कननि ते न आहे ऐं वरी ॿियो जेको अचे थो पियो त वाला अबसारिहिम हिनखे ब्लू में विझणु खपे उन्हनि जी नज़र ते अबसारिहिम अखियुनि ते न नज़र ते असां त अॻे छा चवंदा आहिनि अलाह से हुननि जे कननि ते बि पर्दा आया ऐं माना दिलनि ते ऐं हुननि जे कननि ते न आहिनि पर्दा आहे उज़ुन आज़ान न चयो आहे समय हुननि जे ॿुधण ते त ॿुधी न सघंदा इहा करेक्शन आहे हीअ सम अहम ऐं ॿियो छा आहे अबसारिहिम आइनुनि न लिखियल आहे आइन माना अखियूं ठीकु आहे आइनुनि ते न आहे उयूनुनि न आहे अखियुनि ते न आहे अबसारिहिम उन्हनि जे ॾिसण ते अलाह साईं असांखे जेका कुवत ताक़त ॾिनी आहे न कन त हिकिड़ो ज़रियो आहिनि पर कन छा था ॿुधनि था अखियूं हिकिड़ो उज़वो आहे पर उहो टूल आहे जेको ॾिसे थो पियो त अलाह पाक उन्हनि ॿिन्ही ते मोहर हणी छॾी ठीकु यानी ही कल्ब आहे इन ते मोहर लॻी वई कन आहिनि इन्हनि ते इन्हनि जे ॿुधण ते मोहर लॻी अखियुनि ते छा थियो पर्दो अची वियो हीअ अखियूं हुयूं उन ते पर्दो अची वियो ठीकु थियो ऐं नज़र जो सॉरी हिन में मूंखे नज़र में रखणी हुयो उहो न पर हीअ त थी वियो न हिसो बि थी वियो कल्ब बि थी वियो समात बि थी वई ऐं अखियुनि जी ॻाल्हि बि अची वई ठीकु थियो उन खां पोइ हाणे 8 खां 20 ते अॻिते हलूं था पिया हाणे इन में कंहिंजो ज़िक्र ईंदो मुनाफ़िकनि जो यानी मुनाफ़िक सिंधी में छा चइजे धोखेबाज़ हिकिड़े ॻाल्हि कंदा हिकिड़ी उन ते अमल कोन कंदा माना
अमल हिकिड़ो माना ॻाल्हि हिकिड़ी अमल ॿियो, उन खां अलावा कंहिंखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा, कंहिंखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा, माना धोखे में रखंदा ॻाल्हियुनि खे, साफ़ ज़ाहिर न कंदा ॻाल्हियूं। आहे तूं 8 खां 20 ॾींहं हलूं था पिया इंशाअल्लाह ताला पंहिंजे टाइम जे हिसाब सां। कलाक थी विया, 10 मिंट 15 मिंट पिया असांखे इंशाअल्लाह ताला। अलाह साईं फरमाए थो त वमिनन नास, ऐं उन्हनि ऐं माण्हुनि मां, माना मिनन नास माण्हुनि मां, मन यक़ूल आमन्ना, के अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि, हे ब्रेकेट में आहे त के माना अहिड़ा आहिनि जेके छा चवंदा आहिनि, मन यक़ूल चवंदा आहिनि, छा चवंदा आहिनि, आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आखिर, ईमान आंदोसूं अल्लाह ते ऐं आख़िरत जे ॾींहं ते। पर अल्लाह पाक छा थो चए, वमा हुम बिमुमिनीन, पर न आहिनि उहे ईमान वारा, हुम माना उहे छा आहिनि, ईमान वारा न आहिनि। ऐं माण्हुनि मां के चवंदा आहिनि त असां ईमान आंदो अल्लाह ते ऐं आख़िरत जे ॾींहं ते, पर ईमान वारा न आहिनि। वमिन नास जेको आहे इहो ग्रामर कोन था कयूं हिते पाण, पर हिन क़िस्म जी कॉम्बिनेशन लफ़्ज़ गॾजनि था पिया, जेको हर्फ़ जर हुजे ऐं हुन खां पोइ इस्म हुजे, त हर्फ़ जर खां पोइ जेको बि इस्म ईंदो हुनखे ज़ेर लॻंदी, उहो छा थींदो, उहो मजरूर थींदो। हुनखे असां छा चवंदा आहियूं, हर्फ़ जरनि खे चवंदा आहियूं, हीउ जेको आहे चवंदा आहियूं जारिन व मजरूरुन, हीउ हर्फ़ जर आहे ऐं हीउ मजरूर आहे, पोइ छा चवंदा आहियूं जारिन व मजरूरन। इहे तव्हां केतिरनि जॻहियुनि ते ॾिसंदव, बिल्लाहि बि जारिन व मजरूर आहे, छो जो बा बि हर्फ़ आहे न इहो, ठीकु आहे न, इहो बि हर्फ़ आहे, त हर्फ़ सां अलाह लॻो त अलाह जेके हा खे ज़ेर आई, अहिड़े नमूने सां वमा हुम बिमुमिनीन, इहो थियो हिते। उन खां पोइ 10 नंबर आया था, फी क़ुलूबिहिम मरदुन, उन्हनि जी दिलि में छा आहे, बीमारी आहे, निफ़ाक़ बीमारी आहे, इहा छा आहे, निफ़ाक़ बीमारी आहे इहा। पर बीमारी में ॾिसो अलाह पाक जा लफ़्ज़ तदब्बुर कजे त सोचण जी ॻाल्हि आहे, बीमारी अलाह पाक छो थो चए, बीमारी आहे त बीमारी में शिफ़ा बि थी सघे थी, ज़रूरी न त बीमारी माण्हू मरी वञे, ॿई ॻाल्हियूं थी सघनि थियूं न। बीमारी या त माण्हू खे मारे छॾींदी, या त बीमारी में शिफ़ा थी वेंदी, इलाज कंदो त शिफ़ा थींदसि। इन करे अलाह पाक चए थो त इन दिलि में बीमारी आहे। पोइ के अहिड़ा आहिनि जिन जे लाइ अलाह पाक छा थो चए, अहिड़ा जेके मुनाफ़िक़ आहिनि जेके इहे चकनि चवनि था पिया, फ़ज़ादहुमुल्लाहु मरदा, पोइ उन्हनि जी अलाह माना पोइ वधाई उन्हनि जी अलाह बीमारी। मां लफ़्ज़नि जे हिसाब सां रखंदो आहियां ईअं, की सिंधी में ईअं न चइबो त पोइ वधाई उन्हनि जी अलाह बीमारी, असां चवंदासीं पोइ अलाह उन्हनि जी बीमारी वधाई, पर लफ़्ज़नि जी माना जे हिसाब सां थोरो हिकु हिकु लफ़्ज़। पोइ अलाह पाक के अहिड़ा आहिनि जिन जी स्किप करे वियो, स्क्रीन छॾे वियो, युखादून अल्लाह वल्लज़ीना आमनू। अच्छा युखादिर 9 नंबर, सॉरी सही, बिल्कुलु ठीकु आहे जी, सॉरी, अच्छा अच्छा अच्छा, हा तव्हां सही था चओ, 2 नंबर या 9 नंबर आया था। सत थी वियो, 8 ही सही आहे न सेम, युखादिउन, हा सही था चओ। अलाह पाक चए थो इन लाइ त इहे युखादिउन अल्लाह वल्लज़ीन आमनू, उहे धोखो ॾींदा आहिनि अल्लाह ऐं उन्हनि खे जिन ईमान आंदो। माना अलाह पाक क्लियरली चए थो पियो त उहे वमा हुम बिमुमिनीन, उहे मोमिन न आहिनि, पर उहे धोखो ॾींदा आहिनि अल्लाह ऐं उन्हनि खे जिन ईमान आंदो। पर अलाह पाक वरी उते क्लियर थो करे, वमा यख़दऊन इल्ला अनफुसहुम, पर न ॾींदा आहिनि धोखो, ऐं पर न ॾींदा आहिनि धोखो सवाइ पंहिंजो पाण खे। माना इहे पंहिंजो पाण खे था धोखो ॾियनि, छा आहिनि, वमा यशउरून, सम्झंदा न आहिनि, बेसम्झनि, उनखे ख़बर न आहे त अलाह खे धोखो नथो ॾेई सघिजे, मोमिननि खे त ॾेई वेंदव, अलाह खे किथां धोखो ॾींदव। अलाह त दिलनि जा हालात ॼाणे थो, अलाह मोमिननि खे ॿुधाए छॾियो त हीअ मुनाफ़िक़ त धोखेबाज़ आहिनि इहे, पर उहे न सम्झंदा आहिनि। माना इहो ईअं थींदो आहे जीअं चइजे वमा यशउरून एंड दे डोंट रियलाइज़, त असां इहो छा था कयूं, ख़बर ई थी पए उन्हनि खे। पोइ अलाह पाक चए थो त फी क़ुलूब मरदन, साईं जज़ाकल्लाह, अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, थैंक यू साईं, मिस थी वई आहे आयत। फी क़ुलूब मरदन फ़ज़ादहुमुल्लाहु मरदा, उन्हनि जी दिलनि में बीमारी आहे, पोइ वधाए छॾी अलाह उन्हनि जी बीमारी। उन्हनि जी बीमारी वधी वई त पोइ छा थींदो, एंड उन्हनि जी बीमारी में थी वेंदी, ख़तमु थी वेंदा, मुनाफ़िकी में ई मरी वेंदा। पोइ उन लाइ अलाह पाक छा थो चए, वलहुम अज़ाबुन अलीम, उन्हनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे, छाजे करे आहे, बेमा कानू, बा थींदो आहे न की बा सबबु चइबो आहे, की बा सबबु ई आहे, त बसबबु छाजे करे, कानू
मां कान यक्सिबून, छो त उहे कूड़ ॻाल्हाईंदा, हक़ीक़त लिकाईंदा। इन जे करे अलाह हुनजी बेमर वधाए छॾी त जेकॾहिं तव्हां हक़ीक़त नथा सम्झो, शिफ़ा नथा कयो, इलाज नथा कयो, त पोइ तव्हांजो मौत आहे। पोइ मौत खां पोइ छा आहे? अज़ाबुन अलीम, अज़ाबुन अलीम। हाणे हिन आयत में त उन्हनि जे दिलनि में मर्ज़ आहे, अलाह पाक उन्हनि खे वधायो बीमारी में, उन करे जो उहो या कूड़ ॻाल्हाईंदा। माना ईअं ई आहे जीअं पंहिंजे हुनजे पंहिंजे ज़िद जो नतीजो हो। जीअं जीअं छा थियो, हिदायत ईंदी वई त बजाए इनजे जो हिदायत वठंदा, त हुननि जो हिदायत खां इनकार ऐं कूड़ ॻाल्हाइण वियो वधंदो। ईमान हुजणु दिलि जी सिहत आहे न, जे ईमान पको त सिहत वधीक, जे ईमान न आहे त उहा दिलि जी बीमारी थी वई। ठीकु, हाणे अचूं था पिया त 11 नंबर। हाणे जेका ॻाल्हि अचे थी अॻिते, वैदा हिन में हिकिड़ी ॻाल्हि हुई, ठीकु थियो। अच्छा, वैदा क़ील लहुम ला तुफ़सिदू फिल अर्द, जॾहिं उन्हनि खे चइबो आहे त न विझो फ़साद ज़मीन में। फ़साद कहिड़ो पिया विझनि? इहो मुनाफ़िक़, इहो फ़साद इहो आहे न त जॾहिं तव्हां सां वेठा आहिनि, तव्हां जूं ॻाल्हियूं था कनि, वञी ॿिए हंधि ॿियूं ॻाल्हियूं था कनि, इहो फ़साद फैलाइणु आहे। ग़लति, हिकिड़ी सही ॻाल्हि खे ग़लति ॻाल्हियूं करणु। ऐं जंहिं खे चइबो आहे त न विझो फ़साद ज़मीन में, ला तुफ़सिदू फिल अर्द, ला माना न, त उहे चवनि छा था? कालू, चवंदा छा आहिनि? इन मां माना रुगो नहनु मुस्लिहून, चवंदा आहिनि असीं, न माना असीं, ठीकु आहे न, असीं त रुगो छा आहियूं? मुस्लिहून, असां सुधारींदड़ आहियूं, असां सुधारींदड़ ई आहियूं, असां ख़ैर जो कमु था कयूं, ग़लति कमु त कोन था कयूं। इहो उहे चवंदा आहिनि। जॾहिं हुननि खे चवंदा फ़साद न फैलाए, चवंदा त असां चङो कमु था कयूं। कहिड़ो था चङो कमु थियो? अलाह पाक थो चए। हाणे अलाह ख़बरदार, मूंखे धोखो न ॾेई सघंदव। मोमिननि खे ॿुधाए पियो त अलाह ख़बरदार थियो, इन्नहुम, बेशक इहे, हुमुल मुफ़सिदून। हाणे इनखे हीअं पढ़बो, ॾिसो क्लियर करे पढ़ंदासीं त माना सम्झ में ईंदी। अलाह ख़बरदार, इन्नहुम, हिते रुकिजी वञो थोरो, बेशक इहे, हिननि जो ज़िक्र हले थो पियो, हुमुल, अलाह साईं ॿ दफ़ा हिन में अची वियो हुम, इन हुमुल मुफ़सिदून बि थी सघे पियो थो, बेशक के पाण फ़सादी आहिनि, न, इन्नहुम हुमुल मुफ़सिदून, बेशक इहे ई आहिनि फ़सादी। भले चवंदा असां चङो कमु था कयूं, न, इहे ई फ़सादी आहिनि। भला किला या शुरू, पर सम्झंदा न आहिनि, नथा सम्झनि। ठीकु आहे, वलाकिन जेको लफ़्ज़ आम आहे, असां सिंधी में चवंदा आहियूं लेकिन, माना इहो सिंधी जो लफ़्ज़ आहे। ठीकु आहे, हाणे जॾहिं कंहिं चयो थी वियो त फ़साद न फैलायो, त चवनि पिया त असां त ख़ैर था फैलायूं, पर अलाह पाक उन्हनि खे फ़साद करणु ॾिनो। हुनखे ऐं सम्झाइण में इहो आहे त मथे युखादिऊन बि आयो आहे, माना धोखेबाज़, युकज़िबून माना कूड़ा। ॾिसो न लफ़्ज़ कीअं आहिनि, युखादिऊन, युकज़िबून, छो जो उनजे दिलि में मर्द आहे। पोइ आयो मुफ़सिदून, यानी फ़साद फैलाईंदड़, और युखादिऊन धोखो ॾींदड़, मुफ़सिदून फ़साद फैलाईंदड़। ठीकु आहे, फ़साद कीअं ऐं कहिड़ा, अलाह पाक ख़ुदि पाण में तफ़सील ॿुधाए थो पियो त कहिड़ा फ़साद फैलाइनि पिया। 13 नंबर आयत थी, वइज़ा क़ील लहुम, इज़ा जॾहिं बि ईंदो आहे त जॾहिं मुस्तक़बिल लाइ, मादी लाइ छा ईंदो आहे? वइज़ अचे त मादी, वइज़ा अचे त मुस्तक़बिल लाइ। ठीकु आहे, हीअं प्रेज़ेंट बि आहे मुस्तक़बिल। ऐं जॾहिं चइबो आहे उन्हनि खे, माना प्रेज़ेंट ऐं फ्यूचर ॿई गॾु हलंदा आहिनि इन माना जे हिसाब सां। हिन में ऐं जॾहिं चइबो आहे उन्हनि खे त अव्हां बि ईमान आणियो जहिड़ी तरह ईमान आहे ॿियनि माण्हुनि, तॾहिं चवंदा छा आहिनि? छा असां ईमान आणियो? जीअं ईमान आहे कमा, माना जीअं ईमान आंदो आहे बेसमझनि। हाणे हक़ीक़त में ही, छो जो ईमान आंदो असाबनि सगोरनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, त हिन जो लफ़्ज़ तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था, मां हिते चवां या न चवां, पर नक़ल कुफ़र, कुफ़र बाशद, ग़लति कमु नथा, माना सम्झाणी जे लाइ अलाह से माफ़ु करे, पर चई सघिजे थो त उन्हनि खे चवंदा हुया बेसमझ। थोरो सुठो तमीज़ वारो लफ़्ज़ आहे बेसमझ, पर अदरवाइज़ हिनखे माण्हू ॿिया लफ़्ज़ चई सघे थो पियो। ठीकु आहे न, जेका अकुल न हुजे, अञा बि वधीक। त वइज़ा क़ील लहुम आमिनू, उनखे चयो वेंदो त ईमान आणियो, कमा आमन नास, जीअं ईमान आंदो आहे ॿियनि। कालू अनुमिनु, आहे जेको आहे सुवाली आहे, अनुमिनु, असां ईमान आणियूं, कमा आमन सुफ़ा, हिननि वांगुरु। अलाह पाक चए थो, अलाह ख़बरदार, हुम सुफ़हा, वरी हिते ॿ दफ़ा हुम आयो आहे, ॾिसो था, इहे ई आहिनि बेवकूफ़, वला किला यालमून, इहे ई आहिनि ॼट बेवकूफ़, भला किला यालमून, जेके इल्म ई कोन्हे, सम्झनि ई कोन था पिया। कमा जो लफ़्ज़ यादि करणु खपे,
जीअं असां चवंदा आहियूं औ कमा काल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या माना जो मतिलबु इहा या जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। ठीकु, कमा माना जीअं। अॻिते हलो पिया था त हाणे कनि छा था इहे फसादी, कहिड़ो फसाद था फैलाइनि, उहो इहो वैज़ा लकुल लज़ीना आमनू, लकू माना मुलाक़ात, ऐं जॾहिं वैज़ा जॾहिं माना जॾहिं, ऐं जॾहिं मिलंदा आहिनि मोमिननि खे, आमनू मोमिनीन सां मिलंदा आहिनि, जिन ईमानदार उन्हनि सां मिलंदा आहिनि, त छा चवंदा आहिनि, कालू चवंदा आहिनि आमन्ना, असां त ईमान आंदो आहे, त असां गॾु वेठा आहियूं, पढ़ूं था निमाज़, तव्हां जेको चओ था रोज़ा बि रखूं था, छा कयूं। वैज़ा खलो इला शयातीनीम, ऐं जॾहिं हिकिड़ो मिलंदा आहिनि पंहिंजे शैताननि सां, यानी सरदारनि सां, जेके हुनखे गुमराह कंदा रहंदा आहिनि, उन्हनि जी विसवसा विझंदा रहंदा आहिनि, उनखे त छाजे लाइ इस्लाम हीअं ॿियो टियों, इलाही अलाह से उनखे शैतान सॼो आहे, शयातीन सॼो आहे। अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैह। क़ालू, उन्हनि खे छा चवंदा आहिनि, इन्ना माना असां, मअकुम तव्हां सां गॾु आहियूं, असां त तव्हां सां गॾु आहियूं, पर पोइ छा आहे, इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन, असां त रुगो छा था कयूं, नहनु माना असां त रुगो, इन माना रुगो मुस्तहज़िऊन, रुगो चिथर कंदा आहियूं हुननि ते, हुननि सां वेठा हूंदा आहियूं, वरी मज़ाक कंदा आहियूं, इन्हनि ते कहिड़ो असां हुननि ते असली गॾु आहियूं छा, असांजो कमु थोरो ई आहे इहो, त मिड़ई निमाज़ूं पढ़ंदा आहियूं कंदो, पर हक़ीक़त में त असां तव्हां सां गॾु आहियूं न। ठीकु आहे, पर अलाह पाक जवाबु छा थो ॾिए हुनजो, माना असां त चिथड़ूं कंदा आहियूं, त अलाह पाक चए थो अल्लाह यस्तहज़िउ बिहिम, ख़बरदार अल्लाह चिथर कंदो आहे उन्हनि ते या साणनि। पोइ छा कंदो अलाह पाक उन्हनि खे, कहिड़ी अलाह पाक जी तरह छा आहे, उन्हनि सां उन्हनि जे बेअक़ली जो अलाह पाक कहिड़ो जवाबु थो ॾिए पियो, वया मुद्दुहुम फी तुग़यानिहिम, यानी ड्रेग ॾींदो आहे उन्हनि खे पंहिंजे सरकशी में, भले वक़्तु आहे तव्हांखे, भले कंदा रहो सरकशी या धोखा ॾींदा रहो, फी तुग़यानिहिम, ऐं पोइ छा थींदो आहे, यअमहून, माना अंधा थी वेंदो आहे माण्हू, जेको भिटकंदो वरितो आहे, उहे छा कंदा आहिनि, भिटकंदा वतंदा आहिनि अंधनि वांगुरु, कॾहिं हेॾे थापो कॾहिं होॾे थापो, हुन चयो ईमान वारी जी ॻाल्हि ॿुधंदा त ईमान ताज़ो थी वेंदो, चवंदा न इहा ॻाल्हि सही आहे, वरी शैताननि ॾे वेंदा त वरी शैतान वारा चवंदा न इहो इस्लाम सही न आहे, पर इहा छा, इहा बीमारी आहे। हाणे हिन में इहा ॿी कैटेगरी आहे, अलाह पाक हिननि खे सरकशी ड्रैग ॾींदो आहे त मन इहे सुधरनि, भले थोरो इलाज कनि, छो जो मोमिननि सां वेठा आहिनि, मननि जो इलाज थी वञे, हीअ ॿी कैटेगरी आहे मोमिननि जी, माना मुनाफ़िक़नि जी। ठीकु थियो, पोइ पर अलाह पाक हिन जा हू चवे छा थो मुनाफ़िक़नि जे लाइ, उलाइक लज़ीन इश्तरऊ दलालत बिल हुदा, उलाइक माना उहे ई आहिनि, इहे केरु आहिनि, इहे आहिनि जिन अश्तरा माना चइबो आहे हिनखे जेको वापारु कजे, उन्हनि वरिती आहे, ॻिधी आहे, छा ख़रीद कई आहे, व दलालत, दलालत पर गुमराही, असां चवंदा आहियूं न अलाह साईं गैरुल मग़दूब अलैहिम वलद्दालीन, ज़ालीन गुमराही खां, ज़लालत खां, ठीकु आहे न, गुमराही ज़लालत असां ज़लील चवंदा आहियूं, लफ़्ज़ खे चवंदा असांखे नंढे हूंदे असांखे ॾाढा दड़का ॾींदो त ख़राबु लफ़्ज़ न चओ, ज़लालत आहे गुमराही, ज़लील कार न आहे काई बि, उहा गुमराही आहे। ठीकु आहे, दलालत बिल हुदा माना हिदायत जे बदिले गुमराही था वठनि, हेॾे मोमिननि सां वेहनि था त हिदायत आहे न, उहा छॾे वरी होॾे वञी शैताननि खां वञी पंहिंजे लाइ गुमराही था खणी था कनि। फमा रबिहत तिजारतुम, पोइ हिननि खे को पंहिंजो तिजारत, इहा जेका कनि था न तिजारत हुम, उन्हनि जी तिजारत या हुननि जो कारोबार, इन्हनि खे को फ़ाइदो न ॾींदो, अलाह पाक हिनखे तिजारत चयो आहे, हिनखे कारोबार चयो आहे, छो जो हिदायत छॾे करे जेकॾहिं वठनि था पिया या गुमराही, इहो कहिड़ो फ़ाइदो आहे, पोइ वमा कानू मोतदीन, ऐं नकी थिया उहे हिदायत वारा। पोइ जेके वक़्तु अञा आहे माण्हू सुधरी विया त ठीकु आहे, न त पोइ हिदायत वारा न आहिनि, उहे हिदायत वारनि मज़ा न आहिनि। 17 नंबर आयत हले थी पई, अलाह पाक वरी मिसाल थो ॾिए उन्हनि जो, तो मुनाफ़िक़नि जो मिसाल कमाल क़ुर पाक में ॾिसो न, केॾी मुकमिल शइ आहे सम्झण जे लाइ। मसलुहुम, माण्हू चवंदा आहिनि अलाए मुनाफ़िक़ जो मिसाल त ॾे, कहिड़ा मुनाफ़िक़ आहिनि, कहिड़ी बीमारी अथनि, अलाह पाक थो ॾे मिसाल ॾिए थो त मुनाफ़िक़नि जो रवैयो ऐं तिजारत कीअं आहे। मसलुहुम माना उन्हनि जो मिसाल आहे, कमसल लज़ी, उन्हनि जे मिसाल जहिड़ो, कहिड़े मिसाल जहिड़ो, हाणे अलाह पाक मिसाल थो ॿुधाए, इस्तक़दौ नार, जंहिं बाहि ॿारी, कंहिं माण्हूअ बाहि ॿारी, अॻे हाणे बाहि ॿारी जो मतिलबु त इहो बाहि साड़ण वारी जी ॻाल्हि न आहे हिते, थोरो सम्झण जी ॻाल्हि आहे, बाहि त साड़ींदी आहे पर बाहि रोशनी बि ॾींदी आहे। अॻे ज़माने में रोशनी जो ज़रियो फ़क़ति ऐं फ़क़ति बाहि हूंदी हुई, राति ऊंदहि थी वेंदी बाबा का बाहि ॿारे त का रोशनी थिए, ऊंदहि ई आहे
उन में कंहिंखे ज़रूरत आहे, घर हुजे, जंग हुजे, ऊंदहि थी वई, हाणे बाहि ॿारे थो पवे, ॾिसूं था साईं का शइ, पोइ कंहिं बाहि ॿारी रोशनी, पोइ जंहिं महिल रोशन कयो उन बाहि पंहिंजे आसपास खे, कंहिंखे कीअं, फलम मां अदा ज़िया थींदो आहे न, ज़िया माना रोशनी, ज़ियाउल हक़ चइबो आहे, रोशनी ज़ाल हक़ जो, हक़ जी रोशनी, अमल कंहिंजा कहिड़ा बि हुजनि, पर लफ़्ज़ जी असां ॻाल्हि कई आहे, ठीकु आहे, त असां चवंदा आहियूं ज़िया माना रोशनी, त अदाअत माहौल हू, माहौल खे रोशन कयो, उन माहौल खे, पोइ छा थियो, ज़हब अल्लाहु बिनूरिहिम, यानी जॾहिं माहौल रोशन थियो, जंहिंजी ज़रूरत हुई, 10-15 माण्हू वेठा आहिनि, के रोशनी खपे पई, त उहो जेको मुनाफ़िक़ आहे उनजी ईअं ॼण त रोशनी अलाह साईं खसे छॾी। हाणे त हू भले बाहि ॿरे थी पई, रोशनी आहे, पर हू नथो ॾिसे, उनजो नूर अलाह साईं अखियुनि जो नूर ख़तमु करे छॾियो, ठीकु आहे। पोइ छा कयईं, वतार क़ौम फी ज़ुल्मातिल ला युबसिरून, ऐं छॾे ॾिनई उन्हनि खे ऊंदाहीअ में जो नथा ॾिसनि सोजरो, उनखे सोजरो हाणे नज़र ई कोन थो अचे, इहो आहे मुनाफ़िक़, सोजरो हुयो पर उनखे हाणे फ़ाइदो न पवंदो, जॾहिं अखियूं उन जूं ख़तमु थी वई त सोजरो हुनखे कहिड़ो फ़ाइदो ॾींदो, इहो मुनाफ़िक़ आहे, ठीकु आहे। माना हिदायत वारनि वेठो आहे, पर हुनजी सोजरो हुनखे मिले ई कोन थो, अखियूं बंदि आहिनि दिमाग़ जो, सुमुम बुकमुन उमियुन फहम ला यर्जुन, पोइ अलाह पाक उन लाइ चए थो उहे ॿोड़ा आहिनि, सुमुन बुकमुन गूंगा आहिनि, उमियुन अंधा आहिनि, ॿोड़ा बि आहिनि, गूंगा बि आहिनि, अंधा बि आहिनि, न ॿुधनि था, न सही ॻाल्हाइनि था, ऐं न ॾिसनि था, ला यर्जुन, पोइ न मोटंदा, उहे मुनाफ़िक़ आहिनि जेकॾहिं बीमारी में ख़तमु थी वेंदा, न मोटंदा उहे। हिनखे यादि कीअं रखिजे त सुम्हनि जेको ॿोड़ा हूंदो, या हिकिड़ो उर्दू वारे जो लेक्चर मां ॿुधां पियो त उहो चए थो बुकम बा सां बोलना हूंदो आहे न, तव्हां बुकमुनि जॾहिं अचे त चओ बोलना माना नथो ॻाल्हाए सघे थो, गूंगो थी वियो, बाक़ी उमियुनि हर हिकु माना, उमियुनि माना इहो अंधे खे चइबो आहे, ऐं सुम्हनि ॿोड़ो, ठीकु आहे, ॿोड़ाणी जेका हुजे। वरी ॿियो मिसाल तो ॾिए अलाह पाक, आओ या माना ॿ मिसाल आहिनि, अलाह सुभान अलाह, आओ कसय्यिब मिन समाए, ऐं मुनाफ़िक़ जा क़िस्म ॿ आहिनि, मिसाल ॿ थिया, हू न मोटंदा पोइ हिते, उहे ख़तमु थी विया, बीमारी में हिनजी तबाही थी वई, बसि पोइ आख़िर में जवाबु ॾींदा अलाह खे। या वरी मिसाल कहिड़ो आहे, आओ कसय्यिब मिन समाए, हिते थोरो पास कयो, आओ कसय्यिब मिन समाए, कसय्यिब चइबो आहे क माना लाइक, माना वांगे, सय्यिब, सय्यिब माना आसमानी बरसाति जेका हुजे, आम बरसाति न, गोड़ घमसान वारी, गाज खिवण वारी, उहा बरसाति जेका आसमान मां अचे, मिन समा आहे आसमान मां, फी ज़ुल्मा, टाइम वधी वियासीं मुंहिंजे ख़्याल में, फी हिकिड़ी आयत आहे, फी ज़ुल्मातुन, उनमें छा आहे, ऊंदाही आहे, ज़ुल्मात माना ऊंदाही, ठीकु आहे, होॾे ज़िया माना रोशनी, ज़ुल्मात माना ऊंदाही, फी ज़ुल्मातुन वराअदुन, हीउ ॾिसो, जंहिंमें हुजे गुग ऊंदाही, ज़ुल्मातुन गुग ऊंदाही, हाणे तसवर कयो हिनजो त राति आहे या ॾींहुं जेको बि आहे, जेके आसमान मां बरसाति थी अचे, उनमें सॼो कारो थी वञे, मथे ककर थी वञनि आसमान में, तमामु घाटा ऊंदाही जड़ियो थी वञे, हुनमें छा हुजे, राअदुन, उनमें गाज हुजे, व बरकुन, खिवण हुजे सख़्तु, यजअलून असाबिअहुम, असाबिअहुम माना पंहिंजे, असाब चइबो आहे आङुरियुनि खे, असाबिअहुम, उन्हनि जे, हुननि जूं आङुरियूं माना उहे पंहिंजियूं आङुरियूं छा कनि था, फी आज़ानिहिम, ही अचे थो पियो कननि जे लाइ हूंदो आहे, अज़ान बि आहे न, फी आज़ानिहिम, पंहिंजे कननि में था विझनि, जॾहिं एॾो इहो गोड़, हाणे पंहिंजे कन में छा था विझनि, छो था विझनि, उन जे करे जो मिन सवाइक़ हज़रल मौत, पंहिंजे कननि में विझनि था कड़कनि खां मौत जे भव करे, त मथां मौत त न अची वेंदो, त इहो असां ॿुधो ईअं कड़का, इहे ख़ौफ़ था ॾियनि दिलि खे, हीअं त हार्ट अटैक थी वञे, भव माण्हू मरी वञे, हज़रल मौत, मौत ख़ौफ़ बि चइबो आहे न, ख़ौफ़ खे बेत जेको आहे भउ चइबो आहे न, पर हिते हज़र इन करे आहे जेका शइ अणॾिठी हुजे, ख़ौफ़ ईंदो त माना उहा शइ साम्हूं हुजे, त उन खां जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो जंहिं नाले न ला ख़ौफ़ ला तख़फ़, माना ख़ौफ़ न कर, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं ॾिठो न त लठ फिटी के अलाह जो हुकुम सां त नांग थी वई, त ला तख़फ़, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ख़ौफ़ थियो, ख़ौफ़ तॾहिं थियो जो साम्हूं शइ ॾिठई, पर हिते ख़ौफ़ इस्तेमालु न थियो आहे, हज़र थियो आहे, हज़र माना उहा शइ नज़र त नथी अचे न, छो गाज खिमणा उहा कीअं मारींदी ख़बर न आहे, अलाए छा थी वञे,
हदल वल्लाहु मुहीतुम बिल काफ़िरीन, अल्लाह काफ़िरनि खे घेरो कंदड़ आहे। उन्हनि जे कननि में विझण सां छा थींदो? त उहे इहे आहिनि त अल्लाह उनखे घेरो कंदड़ आहे। उनजो थोरो वक़्तु हीअ हलंदो, आख़िरी आयत इहा त उहे इहे मुनाफ़िक़ आहिनि। पोइ छा थो थिए हिन सां, हिन गजगोड़ में जन आङुरियूं विझनि था पिया, यकादुल बर्क़ यख़्तफ़ अबसारहुम, जहिड़ो कर विझ, ख़ौफ़ आहे न, जहिड़ो कर विझ सदन उमालिक खसण ते हुजे, यख़्तफ़ उमालिक खसण ते हुजे, मालिक अबसारुम उन्हनि जी नज़र अंधा थी वञनि, उनखे भउ आहे त मथां ओचो अंधा थी वञो, हेॾी खिमण अचे थी पई। कुल मां माना जॾहिं बि अदा अलहम रोशनी थिए थी उन्हनि लाइ, उन ते रोशनी थिए थी। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं खिमण थी, रोशनी थी, थोरो अॻिते हलनि था पिया रोशनी में, पंध में, लहम मशौफ़ी, उन लाइ त मंझंदि हलनि था पिया। पोइ छा थो थिए, वइज़ा अज़लम अलैहिम, ऐं जॾहिं ऊंदाही करे थिए थी मथनि, तॾहिं बीह था रहनि। रोशनी आहे त अॻिते हलनि था पिया, मोमिननि सां वेठा आहिनि त थोरो दिलि खे इत्मीनान थिए थो, ॻाल्हियूं ॿुधनि था, यकीन कनि था, अॻिते हलनि था, मोहबत वधे थी, ईमान सां कोशिशूं कनि था पिया। पर जॾहिं ऊंदहि करे मथनि ऊंदहि थिए थी पई, वरी होॾे वञनि था पिया, त वरी उहा ॼण ऊंदहि थी वई त वरी बीह था रहनि। जो माण्हू ईअं कंदो आहे न, खिमण थी साम्हूं अॻिते हलंदो, रोशनी थी त हलंदो, न त वरी ऊंदाही थी त वरी बीह रहंदो। त अलाह साईं अलाह करे किथे वञी किरां किथे। पोइ अलाह पाक चए थो वलाओ, ऐं वलाओ शाह अल्लाह, वलाओ माना ऐं जेकॾहिं, ऐं लओ माना जेकॾहिं, शाह अल्लाह, अल्लाह घुरे, इंशा अल्लाह चवंदो न असां अल्लाह घुरे, लज़हब त हू लज़हब ज़हब माना खसे वठणु, बिसमिहिम व अबसारिहिम, अल्लाह चाहे आहे जेकॾहिं त उन्हनि खे ज़रूरु जी विञाए छॾिया संदन नज़र ऐं संदन ॿुधण जी ताक़त। भई न गोजगोड़ ॿुधनि हा, ऐं न ई जेको आहे उनजी नज़र न हूंदी त अॻिते न हलनि हा, उन लाइ त को फ़र्क़ु ई कोन पए पई, न उहो ॿुधनि हा ऐं न ई उन्हनि जी नज़र आहे जो अॻिते हलनि या छा कनि या रोशनी ॾिसनि, माना छड़ो ऊंदाही में थी वञे माण्हू। ठीकु आहे न, अलाह जेकॾहिं चाहे हा त ईअं करे हा। पोइ इन अलाह अलाह कुल शइ क़दीर, बेशक अलाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। पर हीउ छो जो ॿियो क़िस्म आहे मुनाफ़िक़नि जो, अलाह उन्हनि जी नज़र खसी कोन्हे ऐं उन्हनि खे ॿुधण बि खसियो कोन, त मन हिदायत वठनि। हालांकि अलाह बेशक वस ते वारो आहे, चाहे हा त इन्हनि मुनाफ़िक़नि खे बि चए त बिल्कुलु बि न, उन्हनि खे बि मोहर हणी छॾिया, पर अलाह पाक उन्हनि ते मोहर न आहे। वल्लाह आलम। साईं क़ुर पाक जी सम्झाणी तफ़सीर जेकॾहिं ग़लति आहे त अलाह पाक माफ़ु करे, जेको ॿुधूं था आलिमनि खां पढ़ूं था उनखे डिस्क्राइब कयो आहे, वरी बि क़ुर पाक आहे जेकॾहिं ग़लती थिया त असां साईं खे माफ़ु करे। दुआ घुरूं था पिया अलाह पाक त बारक अल्लाह अली वलकुम फिल क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम, फ़ाइदो थिए असांखे, नुक़सानु न थिए। असां को अलाह पाक जे क़ुर खे सम्झण जी कोशिशि कयूं था त ग़लती ॼाणी वाणी काई कोन था कयूं, ग़लती में जेका थी था अलाह साईं असांखे माफ़ु करे। व नफ़अनी व इय्याकुम, मूंखे ऐं तव्हांखे अलाह पाक फ़ाइदो ॾे कंहिंमें बिल आयात, क़ुर पाक जी आयतुनि ऐं ज़िक्र हकीम, इन जो जेका ज़िक्र कयो साईं। हिते असां सेशन पूरो कयूं था पिया। असांजो नईं फ़तीह इक़बाल साहिबु साईं, ओवर टू यू। जज़ाकल्ला ख़ैर साईं, वॾी महिरबानी, तमामु सुठो थियो। कंहिं बि पार्टिसिपेंट खे को सुवाल हुजे त रशीद साहब सुवाल जो जवाबु ॾींदो, या का एक्सप्लेनेशन, को क्लैरिफिकेशन हुजे, प्लीज़। रिकॉर्डिंग स्टॉप थी वई।